मिठीअ में अवामी तहरीक तरफ़ां कारपोरेट फार्मिंग सिंधु दरिया ते 6 नवनि केनालनि ऐं कारूंझर जी कटाई ख़िलाफ़ एहतजाजी रैली कढी वई। अवामी तहरीक तरफ़ां मरकज़ी सदर एडवोकेट वसंत थरी, नूर अहमद कातियार, राहील भुट्टो ऐं लाल जरवार जी अॻवानी में रैली कढी वई, जेका बाईपास रोड कुंडी स्टॉप खां कश्मीर चौक ते पहुती, जिते धरणो हयो, जंहिं में औरतुनि ऐं ॿारनि वॾे अघ में शिरकत कई। रैली खे ख़िताब कंदे चयो त इरसा खे संद सुकाइण जो को इख्तियार कोन्हे। चौलिस्तान रिथा लाइ पाणी जी दस्तियाबी जो सर्टिफिकेट ॾेई इरसा मुल्की आइन खे पेरनि हेठियां लताड़ियो आहे। हिन जो त हिक तरफ़ सिंधु दरिया ते गैर कानूनी केनाल अॾे सिंध खे बंजर बनाया पियो वञे, त ॿिए तरफ़ कारूंझर समेत सिंध जा तारीख़ी सकाफ़ती माॻ SIFC जहिड़नि इदारनि हवाले कया पिया वञनि। अवामी तहरीक जे अॻवाननि चयो त पंजाब सिंध जे हिसे मां केनाल पियो ठाहे, इहो नाटक बंदि थियणु घुर्जे। सतलज नदी हिननि 1960 में भारत खे विकिरो करे ॾिनी हुई, हाणे हिन मां पाणी कीअं खणंदा? अॻवाननि वधीक चयो त हिन वक़्तु सिंधी पोरियतनि हारियुनि मज़दूरनि जी वसी इतिहाद जी ज़रूरत आहे। सिंधी अवाम पंहिंजे दरिया जे तहफ़ुज़ लाइ विढ़ंदो ऐं पीपल्स पार्टी सां आमिर ज़िया मुशरफ ऐं अयूब जहिड़ो हशर कंदो।